अस्सलाम वालेकुम। वेलकम सालिबन एनसाइक्लोपीडिया। चाला खुशाउत भी सही है। हाणे पाण मिसाल कंदासीं 8.3 जंहिंमें छा थो चए त हिकु 500 ग्राम माए वारो जिस्म 20 मीटर जी ऊचाई तां ज़मीन ते उछलायो वञे थो। जेकॾहिं विच में हवाई घाट रुकावट न बणिजे त ॿुधायो त ज़मीन ताईं पहुचण खां अॻु जिस्म में हरकी तवानाई केतिरी पैदा थींदी। पाण खे छा मालूम करिणो आहे? हरकी तवानाई मालूम करणी आहे। मिलियल छा छा आहे? पाण खे मायो मिलियल आहे ऐं हाइट मिलियल आहे, केतिरी हाइट आहे। ठीकु आहे, सफ़ा 16 को मसलो ई न आहे। ही पाण डेटा इनजी कलेक्ट कई आहे। पहिरियों मास जेको मायो हू गिवन आहे 500 ग्राम, त हुनखे पाण केजी में कन्वर्ट करे छॾियो आहे, छो जो केजी एसआई यूनिट आहे स्टैंडर्ड। ठीकु आहे, हाइट घणी आहे? हाइट आहे 20 मीटर। काइनेटिक एनर्जी पाण खे मालूम करणी आहे ऐं जी वैल्यू पाण हिते लिखी आहे। ईअं फ़र्ज़ु कयो, ईअं मथे 20 मीटर मथे का शइ, अधु किलो जो पत्थर आहे, उहो मथां खां 20 मीटर मथां खां हेठि उछलाइजे थो। ज़मीन खे टच करण खां पहिरियों हुनजी काइनेटिक एनर्जी घणी आहे, ही पाण मालूम करणी आहे। हरकी तवानाई घणी आहे। हाणे ॾिसूं, जॾहिं हिते आहे बाल या पत्थर, जेकी बि शइ ऑब्जेक्ट आहे, हिते आहे 20 मीटर मथे आहे, हुते उछलण खां पहिरियों हुन में काइनेटिक एनर्जी 0 आहे, छो जो हरकी तवानाई आहे ई न। हिते पियो आहे बाल, मतिलबु मुंहिंजे हथ में आहे, मां हिते बीठो आहे, मुंहिंजे हथ में आहे बाल, त तंहिं महिल मां उछलियो ई न आहे, त इन करे हुनजी काइनेटिक एनर्जी 0 आहे। बाक़ी पोज़ीशन जे हिसाब सां, छो जो 20 मीटर मथे आहे, त हुनजी पोटेंशियल एनर्जी हू हूंदी, हू मैक्सिमम हूंदी। हू छाजे बराबरि हूंदी? mgh जे। ठीकु आहे, छो जो ही फार्मूला आहे नी पोटेंशियल एनर्जी जो, mgh जे बराबरि हूंदी। बाक़ी जीअं ई मां हितां बाल छॾी, पत्थर हुयो या बाल, पत्थर जीअं ई हितां मां छॾियो, हू ज़मीन खे हिते टच करण खां पहिरियों, हाणे ॾिसो, जॾहिं हू ज़मीन खे टच करण खां पहिरियों हुनजो को विच में हाइट रहे ई नथी, त मतिलबु पोटेंशियल एनर्जी हिते ई h मतिलबु 0 थी वियो। h 0 थी वियो त ही पोटेंशियल एनर्जी पूरे जी पूरी 0 थी वई। ऐं रही छा? सॼे जी सॼी जेकी छो जो एनर्जी लॉस त थींदी न आहे, कन्वर्ट थींदी आहे एनर्जी। ठीकु आहे, पोटेंशियल एनर्जी सॼे जी सॼी कन्वर्ट थी वई छा में? काइनेटिक एनर्जी में। हिते छा? हिते पोटेंशियल एनर्जी मैक्सिमम हुई, मैक्सिमम जॾहिं बाल मथे हुयो न। ऐं बाक़ी हिते काइनेटिक एनर्जी मैक्सिमम, ऐं पोटेंशियल एनर्जी छा आहे? पोटेंशियल एनर्जी 0 थी वई। छो जो हाइट रही न आहे, त ही प्रोडक्ट आहे, सॼी पोटेंशियल एनर्जी 0 थी वई। ऐं काइनेटिक एनर्जी हिते मैक्सिमम थींदी। छो मैक्सिमम थींदी? छो जो हुनजी स्पीड हिते मैक्सिमम थी वई हूंदी। ऐं हिते छो आहे काइनेटिक एनर्जी 0? हिते छो आहे? छो जो हुनजी स्पीड आहे कोन, हिन करे हू 0 आहे। ठीकु आहे, मतिलबु त जेकी बि पोटेंशियल एनर्जी हिते हुई, हू सॼे जी सॼी कन्वर्ट थी वई काइनेटिक एनर्जी में। ही जेकी हिते हू पाण मालूम कंदासीं। ठीकु आहे, हिन करे पाण ॿई बराबरि वरितियूं आहिनि। ठीकु, हाणे पहिरियों त पाण खे पोटेंशियल एनर्जी जी ख़बर हुअणु खपे त हू केतिरी हुई हिते, त हू पाण लिखी mgh। ठीकु आहे, हिते पाण खे मास मिलियल आहे, मास घणो आहे? 0.5 kg। ऐं जी घणी आहे? 9.8। ऐं h घणी आहे? 20 मीटर। हाइट आहे 20 मीटर। ठीकु आहे, हाणे इनखे सिंप्लीफाई करे वठो। 0.5 खे ज़रब कयो 20 सां, त अधु थी वियो, मतिलबु 10। 9.8 ही साॻो ऐं ज़रब 10। हाणे ही 0 इन 2 में ख़तमु, त पाण वटि जवाबु आयो 98 जूल। ठीकु आहे, ही सॼे जी सॼी कन्वर्ट थी वई काइनेटिक एनर्जी मां, काइनेटिक एनर्जी में, त हिन करे हिते मतिलबु हितां जीअं ही हेठि आई, सॼी काइनेटिक एनर्जी में कन्वर्ट थी वई, त इन करे पंहिंजी काइनेटिक एनर्जी बि 98 जूल थींदी। सफ़ा 16 आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।